नाज़रीन, अहम ख़बर खां अवांखे अपडेट कंदासीं। शिकारपुर जी दहशतगर्दी कोर्ट में सरदार तेगू खान तेगानी के सख़्त सिक्योरिटी हेठि पेश कयो वियो आहे। इन मौक़े ते कोर्ट ॿाहिरां बीठल मुख़्तलिफ़ इलाइक़े खां आयल सैद सब्ज़ोई बंगलानी, मलिक मीरानी बिरादरी समेत ॿियनि सरदार तेगू खान तेगानी मथां गुलनि जी वर्खा कई आहे, जिथे अब्दुल हक बंगलानी ऐं अब्दुल हमीद बंगलानी, शानवाज़ बंगलानी, भाग्यो बंगलानी, मुक़दम अरबाब सब्ज़ोई, सैद मोहम्मद शाह समेत ॿियनि जो चवणु हो त सरदार तेगू खान तेगानी ख़िलाफ़ पुलिस कुड़ी केस दाख़िल करे वरितो आहे। असांखे अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। हुननि मुतालबो कयो त सरदार तेगू खान तेगानी ख़ानदान मथां कूड़ा केस ख़त्म कया वञनि ऐं बाइज़त बरी कयो वञे।